जय झूलेलाल। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद भारत सरकार जे शिक्षा मंत्रालय जो हिकु इदारो आहे। इन इदारे तरफ़ां मुख़्तलिफ़ योजनाऊं हलायूं वेंदियूं आहिनि। इन योजनाउनि में हिकु योजना आहे पब्लिकेशन ग्रांट। असां मुख़्तलिफ़ साहित्यकारनि खे, लेखकनि खे, अदीबनि खे किताब शाया करण जे लाइ हिकिड़ी ग्रांट मुहैया कराई वेंदी आहे। हींअर वेझड़ाई में इहा ॻाल्हि ख़बर पई आहे त नेशनल लाइब्रेरी कोलकाता, जेका कोलकाता में आहे, उन में हिकिड़ो सिंधी सेक्शन पिणु आहे, पर सिंधी सेक्शन ओतिरो सघारो कोन आहे, ओतिरो मज़बूत कोन आहे। ऐं हिन लाइब्रेरी में असां सभिनी खे पंहिंजो हिकु हिकु किताब, जेके लेखक आहिनि, अदीब आहिनि, उन्हनि खे हिकु हिकु किताब पंहिंजो सूखड़ी तौरु मोकिलणु खपे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे तरफ़ां हिकिड़ी निमाणी वेनती असां तव्हां सभिनी जे साम्हूं रखी आहे त पंहिंजा पंहिंजा किताब जेके बि तव्हांजा शाया कयल आहिनि उहे सिंधीअ जे बारे में हुजनि, सिंधी भाषा में हुजनि, सिंधी सां वास्तेदार हुजनि। हेठि ॾिनल एड्रेस ते तव्हां उन्हनि खे हिकिड़ी सूखड़ी तौरु मोकिलियो त असांजो ही जेको सेक्शन आहे नेशनल लाइब्रेरी कोलकाता जो, उहो मज़बूत थी सघे। तव्हां सभिनी खे इहा निमाणी वेनती आहे। उमेद आहे त तव्हां क़बूल कंदा। जय झूलेलाल साथियो।